अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां मुंहिंजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी जे आपघात वारे मामले ते। 2 जनवरी ते सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी नाइला आर्यन जे आपघात वारो मामलो मीडिया ज़रिए साम्हूं आयो ऐं 6 जनवरी ते इन जो ड्रॉप सीन थियो त इहो मामलो वञी हिरासमेंट जे हवाले सां साम्हूं आयो। हिरासमेंट हिकु अहिड़ो इशू आहे, अहिड़ो हसास मामलो आहे जेको न रुॻो असांखे इन्हनि इदारनि में नज़र अचे थो जिते औरतुनि जी घणाई आहे। स्कूल कॉलेज खां वेंदे यूनिवर्सिटी या मुख़्तलिफ़ अहिड़ा इदारा जिते औरतूं कमकार कनि थियूं उते इन तरह जा वाक़िया पेश अचनि था। रिपोर्ट केतिरे हद ताईं थियनि था, उन्हनि ते कमु केतिरो थिए थो, इहो हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। न रुॻो छोकिरियुनि सां, औरतुनि सां, पर अहिड़ो मामिलो असांखे ॿारनि सां, छोकिरनि सां थींदे नज़र आयो। कसूर में हिकिड़ो तमामु वॾो नेटवर्क अहिड़ो पकड़ो वियो। हिकिड़ी माफ़िया आहे जेका हिरासमेंट जे हवाले सां कमु करे रही आहे। मुख़्तलिफ़ इदारनि में, मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ रूपनि में जेको मज़बूत नेटवर्क आहे उहो पंहिंजो कमु करे रहियो आहे। नतीजे में असांखे अहिड़ा वाक़िया समाज में थींदे नज़र अचनि था जो कि प्रोग्राम में असां इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे फंक्शनल लीग अॻवान नुसरत सैर अब्बासी। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में आहियो। असांजी ॿियूं महिमान आहिनि डॉक्टर आज़ाद इफ़त, वॾी महिरबानी तव्हांजी बि। नुसरत, तमामु हसास मामिलो आहे हिरासमेंट जे हवाले सां। अफ़सोसनाक वाक़ियो इहो 2 जनवरी ते नए साल जी शुरूआत ते असांखे साम्हूं आयो, पर इन में हिन वक़्त ताईं जेको बि कुझु थियो आहे उन खां हटी करे ॾिठो वञे त हिरासमेंट ते केतिरा ई इदारा आहिनि जिन में इहे सेंटर ठहे, कंप्लेंट सेंटर ठहियल आहिनि त जिते औरतुनि जी या छोकिरियुनि जी घणाई आहे। तालीमी इदारा हुजनि, यूनिवर्सिटियूं हुजनि या मुख़्तलिफ़ ऑफ़िसूं हुजनि, कारखाना हुजनि, पर इन्हनि ते तव्हां फ़ाल उहे असांखे नज़र कोन था अचनि। उन में कंप्लेंट्स दर्ज नथियूं थियनि असां वटि। वॾी महिरबानी सभीन, अॻु में त तव्हांजी महिरबानी जो तव्हां अहिड़ो सेंसिटिव टॉपिक खणी वेठा हो। हक़ीक़त इहा आहे त दिलि त अंदरि ॾुखियल आहे जॾहिं खां इहो वाक़ियो असां ॾिठोसीं। ऐं यकीन कयो, हॉस्टल्स या यूनिवर्सिटीज़ में जॾहिं असां अहिड़ा वाक़ियात ॿुधंदा आहियूं त असांखे हिकिड़े लम्हे जे लाइ हैरत बि थींदी आहे ऐं अफ़सोस बि थींदो आहे। या असां पंहिंजी नियाणियूं मोकिलींदा आहियूं उते पढ़ाइण जे लाइ, ऐं ख़ासि तौर ते उहे असांजे सिंध में एॾो कंजस्टेड माहौल आहे। नियाणियुनि जे पढ़ाइण जे हवाले सां केतिरी असां जदोजहद करे रहिया आहियूं त जीअं माउ पीउ खे कन्विंस करे सघिजे पंहिंजी नियाणियुनि खे। अवल त यूनिवर्सिटी लेवल ताईं नियाणियुनि जो पहुचण ई वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। छो जो प्राइमरी लेवल ताईं या ओसि पढ़ाए माउ पीउ घर में विहारे पोइ उते घर में तालीम था ॾियारनि या क़ुर शरीफ़ जी तालीम था ॾियारनि। पर जेके नियाणियूं यूनिवर्सिटी ताईं पुॼनि थियूं ऐं उन्हनि जा माउ पीउ एतिरो दिलि रखनि था, एतिरो उन्हनि जी सोच लिबरल थी वञे, पोइ उन्हनि खे पोइ अहिड़े इदारनि में ख़ासि तौर ते सिंध यूनिवर्सिटी जी मां जेको हॉस्टल जी ॻाल्हि कंदमि, इहा हाणोकी ॻाल्हि न आहे सभु, इहा इलाही पुराणो इशू आहे। मूंखे बि कई अहिड़ा कॉल्स या अहिड़ी लेटर्स मिलिया हुया जिते उते जी कंप्लेंट्स हुयूं त उते जी छोकिरियूं जेके आहिनि महफ़ूज़ न आहिनि। उतां जो स्टाफ या एडमिनिस्ट्रेशन में कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन्हनि सभिनीनि शहरनि जे, हाणे त खुली शइ अची वई न तव्हांजे साम्हूं। हाणे जेके शयूं ढकियलियूं लिकियलियूं, हिकिड़ो क्लर्क हो, उहो क्लर्क शर्म अचणो खपे उन क्लर्क खे। हुनजी पंहिंजी औलाद नहीं, पंहिंजी नियाणी कोन अथसि या पंहिंजी माउ भेण कोन्हेसि जो उहो हे लैपटॉप में हुनजी जेके उहो वीडियोज़ नज़र आयूं जेके हुननि नियाणियुनि जी, मासूम नियाणियुनि जी उन्हनि ब्लैकमेलिंग करे हिननि इहो सिलसिलो शुरू कयो आहे। इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत। ऐं ॿी ॻाल्हि, हाणे हिनखे एतिरो आसान न वठिणो खपे। मूंखे इहो बि ॾुख आहे त जेतिरो सिंधी मीडिया हिन शइ खे खयो आहे, उन खे खणो था, हुन जी ज़िमेदारी आहे। पर अफ़सोस असांजे न उर्दू मीडिया, न ई प्रिंट मीडिया, न वरी असांजी उहे जेके ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि, जेके गवर्नमेंट खां अलॻि थियल NGOs हूंदियूं आहिनि, उन्हनि में बि उहो सिलसिलो असांखे नज़र न आयो आहे त हिन इशू खे एतिरी हद ताईं खणणो खपे। इनशाला असेंबली में त असां हिन शइ खे खणंदो, मां त क्वेश्चन सबमिट कराए छॾियो आहे। पर एतिरो इहो मतिलबु इहा इन ताईं सिलसिलो न रुकणो खपे, इनखे अञा वधाओ करणो खपे। सिलसिलो रुकियो ई कोन्हे, केतिरनि सालनि खां हलंदो थो अचे ऐं इहो त वाक़िया कुझु असांखे साम्हूं रिपोर्ट जॾहिं थियनि था, जॾहिं उन्हनि जी ज़िंदगी ख़तमु थिए थी, रिपोर्ट थींदे नज़र अचनि था। अदरवाइज़ अलाए छा छा हुते। आज़ादी, मां तव्हां खां पुछंदमि, हॉस्टल्स में जेके असांजी सॼी सिंध में हॉस्टल्स आहिनि, गर्ल्स हॉस्टल आहिनि, वुमेन हॉस्टल आहिनि, वर्किंग वुमेन्स रहनि थियूं, ख़ासि करे यूनिवर्सिटी या कॉलेजनि सां लाॻापियल जेके हदुनि में उन्हनि जेके हॉस्टल्स आहिनि, उते सहूलियतनि जी अणाट जे हवाले सां मुख़्तलिफ़ शिकायतूं रिपोर्ट थियनि थियूं, इंतिज़ामिया जे सुठे रवैये न हुजण जूं शिकायतूं रिपोर्ट थियनि थियूं। पर उन जे बावजूदि का उड़दक ॿाहिरि नथो निकिरे। कंप्लेंट्स थियनि थियूं, किथे थियूं थियनि, किथे रजिस्टर्ड थियनि थियूं, उन्हनि ते केरु इफ़र्ट वठे थो, केरु कमु करे थो, इहो छा प्रोसेस हूंदो आहे? ॾिसो, जीअं अगरि तव्हां ऑफिशियली ॾिसो सभिनि त हॉस्टल यकीननि कंहिं बि यूनिवर्सिटी जी या कॉलेज जी हिकिड़ी अहम इमारत हूंदी आहे ऐं हिकिड़ी अहम जाइ आहे जिते उहे असांजा घणो करे शागिर्द हूंदा आहिनि जेके उन शहर में रहनि नथा, ॿियनि शहरनि ॻोठनि खां अचनि था, उहे अची करे हॉस्टल में रहनि था। यकीननि उन्हनि खे ज़रूरत पवंदी आहे त हॉस्टल में अची रहनि। जेसीं ताईं ॻाल्हि आहे रूल्स जी, रेगुलेशन्स जी, उहो यकीननि तव्हांजी जामिया जी एडमिनिस्ट्रेशन ई हुनजो हूंदो आहे, हुनजा क़वानीन हूंदा आहिनि। पर मां सम्झां थी असां वटि अञा बि पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ में
हॉस्टल्स अहिड़ी शइ आहे, अहिड़ी जाइ आहे जेका अञा ताईं निग्लेक्ट थींदी आहे। जॾहिं बि असां यूनिवर्सिटी जे मसइलनि ते ॻाल्हाईंदा आहियूं, पाण केतिरा प्रोग्राम कया आहिनि यूनिवर्सिटीज़ जे मसइलनि ते, पाण उन्हनि में हॉस्टल जो केतिरो ज़िक्र कयो आहे, कोन कयो आहे। जेसीं ताईं वञी का अहिड़ी बाहि ॿरे थी, को अहिड़ो अचानक सां हादसो थिए थो, को अहिड़ी ॻाल्हि थिए थी जिते असां अचानक जोश में अचूं था त न हॉस्टल में मसइला हलनि था। ख़ासि तौर सां छोकिरियुनि जे हॉस्टल में तव्हां ॾिसो त इहे मसइला, इहे माफ़ियाज़ बाक़ाइदा असांखे एक्टिव नज़र अचनि थियूं, जेके हैरेसमेंट जो सबबु बणजनि थियूं, जेके ब्लैकमेलिंग जो सबबु बणजनि थियूं, जेके माण्हुनि खे किडनैप करण जो, हिकु जाइ तां ॿी जाइ ते ट्रैफिकिंग जो सबबु बणजनि थियूं। इहा रुॻो सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कान्हे, जीअं नुसरत चयो त तव्हांखे कंप्लेंट्स मिलंदियूं रहनि थियूं। इहा हर यूनिवर्सिटी जी, कराची जी जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जे बि अगरि तव्हां गर्ल्स हॉस्टल जी ॻाल्हि ॿुधो, या कराची में जेके ॿिया बि यूनिवर्सिटी खां अलावा बि गर्ल्स हॉस्टल्स आहिनि, उन्हनि में असांखे अलाए छो इहे जेके माफ़ियाज़ आहिनि उहे एक्टिव नज़र अचनि थियूं। ऐं उन ते ॻाल्हाइण लाइ जेको हिकिड़ो असांखे खपे, हाणे त जेका असांजो मुआशिरो आहे उन में असां ओपनली लाउडली हर मसइले ते ॻाल्हायूं था। माण्हू ॾींहं ॾींहं असां ॾिसूं था न, हर ॾींहुं हिकिड़ो माण्हू मिसिंग थी थो वञे, उन खां पोइ बि उन मसइले ते ॻाल्हाइबो आहे, सोशल मीडिया ते ॻाल्हाइबो आहे, हर शइ ते। पर जॾहिं ॻाल्हि अचे थी औरतुनि जी, छोकिरियुनि जी, उन्हनि जे मसइलनि जी, उते अलाए छो असां में बि हिसजी वेही था रहूं। कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके प्रेशराइज़ कनि थियूं, उहा बिल्कुलु मां इन ॻाल्हि सां एग्री कंदसि त हिन मसइले ते जेतिरी ज़ोर सां आवाज़ु खणण जी ज़रूरत हुई ऐं खणणु खपे, एतिरी ज़ोर सां असां खयूं नाहे। इन जो छा सबबु आहे? छा सघारियूं धुरियूं हुन में मुलविस आहिनि? असां वटि सदाईं जेके पावरफुल माण्हू हूंदा आहिनि अहिड़नि मामलनि खे लिकाए छॾींदा आहिनि, दॿाए छॾींदा आहिनि, इंक्वायरी न थींदी आहे। पर हिन मामले ते न रुॻो DIG पाण एफर्ट वरिती आहे, बल्कि यूनिवर्सिटी में जेका हिरासमेंट जे हवाले सां कमेटी ठहियलु हुई, इंकशाफ थियो आहे त उहा केतिरनि सालनि खां गैर फ़ाल थियल आहे। उन में हिकिड़ी बि कंप्लेन त इहो मुमकिन आहे तव्हां ॾिसो त एतिरियूं छोकिरियूं पढ़ंदियूं हुजनि ऐं उन्हनि जी का कंप्लेन दर्ज न थींदी हुजे, ऐं उहा सिर्फ़ु कागज़नि में ई ॾेखारियल ॾींहं ॾींहुं थियनि थियूं। असांजी पंहिंजी यूनिवर्सिटीज़ में कराची में कंप्लेंट सेंटर ठहियल आहिनि। जॾहिं खां इहो तव्हांजो एक्ट आयो आहे हैरेसमेंट जो, उन खां पोइ त इहो कानून आहे त जेके बि तव्हांजा इदारा नाला तालीम जा ख़ासि तौर सां, उन में तव्हां वटि हिकिड़ी कंप्लेंट सेल ठहियलु हूंदी आहे, कमेटी ठहियलु हूंदी आहे जेका अहिड़ा केसिस ॾिसंदी आहे। पर उन कमेटी ताईं पहुचण ताईं, उन कंप्लेंट सेंटर ताईं पहुचण ताईं जेके प्रेशर्स आहिनि उन्हनि खे केरु मुंहुं ॾे। मां पंहिंजी यूनिवर्सिटी जो तव्हांखे केस ॿुधायां त असां वटि असांजी कुलीग पंहिंजे PhD जे सुपरवाइज़र जे ख़िलाफ़ु कंप्लेन कई। साल खां पोइ असां हुन सां गॾु बीठासीं, लड़ियूं कयूंसीं। साल खां पोइ कहिड़ा प्रेशर्स हुआ वी डोंट नो, त उहा जेको हुन सां सुलह करे वेही रही, असां फाटी वियासीं जेके पट में बीठा हुयासीं। इहे मामला थियो था वञनि। तव्हां कंहिंसां गॾु बीहो था, कंहिं साथ ॾियो था, 2 ॾींहंनि खां पोइ तव्हांखे ख़बर पए थी त जेको पाण कंप्लेनेंट आहे उहो पुठियां हटी थो वञे। त इहो मां सम्झां थी असां वटि जेको क्लास सिस्टम आहे, जेको ताक़तवर जो कानून आहे, त जेको ताक़तवर आहे उन कानून जे हुन में फासे थो, न कंहिं तव्हांजे रूल्स एंड रेगुलेशन्स में फासे थो। त इन करे जेको आहे कमज़ोर फासी पवंदो आहे। त जेके विक्टमाइज़ेशन असां वटि एतिरी तमामु घणी आहे, त जीअं हाणे तव्हां ॾिसो त तव्हांजो मीडिया हुजे या सोशल मीडिया हुजे, नायला रिंद जो नालो असां वधीक ॿुधो हूंदो, अनीस ख़ासकरी जो नालो असां घटि ॿुधो। जेको माण्हू फेस करे थो, जंहिंसां मसइलो थियो आहे, जेको क़तल थियो आहे, जंहिंसां ज़्यादती थी आहे, उन माण्हू जो नालो असां वधीक ॿुधूं था, उन ते तबसरा बि असां वधीक ॿुधूं था, उन जे नाले ते मज़ाक बि असां वधीक ॿुधूं था, उन ते कमेंट्स बि वधीक ॿुधूं था। जंहिं उहो ॾोह कयो आहे, जेको कातिल आहे, जंहिं कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे जेके मुलविस आहिनि, जेके नाला गर्दिश कनि पिया, ऐं सिंध यूनिवर्सिटी जो नालो खणण ते असांखे दड़का था मिलनि। ठीकु आहे, त मतिलबु चवनि था यूनिवर्सिटी, असांजी यूनिवर्सिटी जो नालो न खणो, उस्तादनि जो नालो न खणो, असांजे ज़िम्मेवारनि जो नालो, जेके इंतिज़ामी उहिदेदार आहिनि उन्हनि जो नालो न खणो, छो त इहो ऑटोमेटिकली तव्हां हिकिड़ो प्रेशर डेवलप करे वेंदा। हालांकि लाज़मी ॻाल्हि आहे, जंहिं घर में, जंहिं पाड़े में, जंहिं इदारे में को बि मसइलो थींदो त उनजा जेके चङा मुड़ुस हूंदा, तव्हां उन्हनि खां ई सवाल कंदा न। असां तव्हांखे था सुञाणूं, असां तव्हांजे चहिरे खे था सुञाणूं, असां वटि तव्हांजो हिकिड़ो इमेज आहे, असां तव्हां ते ट्रस्ट कयूं था त भई हिन इदारे में हे माण्हू वेठा त यकीन हिन इदारे में कोड़ो कमु न थियणु खपे। त पोइ जॾहिं कुझु थिए थो त असां तव्हां खां ई सवाल कंदासीं। सिक्योरिटी जेका आहे उन ते वॾो सवाल अचे थो। अॼुकल्ह बायोमेट्रिक सिस्टम अचे वियो आहे, रूल्स एंड रेगुलेशन्स अचे वियूं आहिनि। छोकिरियुनि जो हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जिते उहो रहनि थियूं ऐं हॉस्टल हिकिड़ी तमामु सेंसिटिव जाइ आहे, उते अचण वञण जो हिकिड़ो निज़ाम मां सम्झां थी, उनखे सिक्योर हुअणु खपे। उते जेको माण्हू अचे थो, जेको वञे थो, उनजी बायोमेट्रिक निशानदेही हुअणु खपे, जेको तमामु आसानु कमु आहे। अहिड़ो को वॾो मुश्किल कमु कोन्हे। असांखे प्राइवेट बैंकुनि में बि बायोमेट्रिक सिस्टम मिली था वञे। त हिकिड़ी अहिड़ी मशीन तव्हां लॻाए छॾियो जंहिंमें तव्हांखे जेको आहे
उहो जेको माण्हू अचे पियो हुनजो इंदिराज थिए। इन खां पोइ तव्हांखे CCTV कैमरास कैमरनि जी मदद वठी सघो था। आसान आहे, पर उते न CCTV कैमरा न इन तरह जो को बि इंतज़ाम नथो कयो। ॾिसो न एॾी वॾी यूनिवर्सिटी जंहिंजे लाइ मुंहिंजे ख़्याल में काथां काथां ॿार अचनि था, स्टूडेंट्स अचनि था, मशहूर यूनिवर्सिटी मतिलबु कंहिंखे वक़्त में हिन जो हाणे ॾिसो न उते फीमेल जो चङो भलो परसेंटेज आहे जेको उते अचे थो, एडमिशन थो वठे। न सिर्फ़ु उते पढ़नि थियूं बल्कि जेके पढ़ाइनि थियूं उहे बि काफ़ी हद ताईं फीमेल आहिनि। पर इहे शइ ॾिसण जी ॻाल्हि आहे न त असां छो चाहींदासीं ख़ुदा न ख़ास्ता असांजा इदारा बदनाम थियनि। असां त चाहींदासीं अञा उन्हनि जो सुठो हिकिड़ो थिए त ताकी अञा माण्हुनि खे अट्रैक्शन थिए, माण्हू अञा पंहिंजे ॿारनि खे ओॾे वठी अचनि। पर इहा त एडमिनिस्ट्रेटिवली वीकनेस आहे न। इहो त हिकिड़ो अहिड़ो इंसिडेंट आहे सभिनि जेको हाईलाइट थी वियो, यकदम हुन को सुसाइड कई। इन खां अलावा केतिरा हूंदा। हैरत जी ॻाल्हि आहे त हिकिड़ी कंप्लेन जी हाणे ॿुधायो आहे त हिकिड़ी कंप्लेन तव्हां बि ॿुधायो। ईअं जेको हैरेसमेंट जो बिल पास थियो आहे उन खां पोइ वुमेन डेवलपमेंट आहे या सोशल वेलफेयर आहे, ह्यूमन राइट्स जहिड़ा इदारा जेके हिन महिल इदारा आहिनि न, इदारनि जो कमु छा आहे? ॾिसो इदारनि जो कमु छा आहे जो जेकॾहिं कंप्लेन सेंटर्स आहिनि उते कंप्लेन बिल्कुलु हक़ीक़त आहे त जेकॾहिं कोई कंप्लेन करे बि थो त उन खां पोइ उन जो जेको हशर थो थिए उन सां गॾु जेकॾहिं कोई सपोर्ट थो करे उन्हनि जा बि जेके हालतूं आहिनि। हे असांजो माशरो ईअं आहे त हिते ताक़तवर वाकई इलाही इहो सोच असांजे यूथ में पइजी वई आहे। उहो सम्झी विया आहिनि त बाबा हिते ताक़तवर जेको आहे उहो ताक़तवर आहे, उन जी हलंदी। कमज़ोर जेको आहे जेकॾहिं थोरी बि आवाज़ कई या इंसाफ़ जे लाइ रड़ कई उनजी ज़िंदगी उनजे ख़ानदान जी ज़िंदगी जेका आहे तबाह बर्बाद आहे। सिर्फ़ु इन वजह सां जेको पैरेलल असांजो सिस्टम आहे, जेको एजुकेशन में बि इहो ई असांजो पैरेलल सिस्टम रखियो वियो आहे। अमीर जो ॿारु इलाही अमीर तरीन जाइ ते, ग़रीब जो ॿारु इलाही ग़रीब हुन में, पोइ हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं उहे ॿारु नथो अची सघे। एॾो हुननि में पाण में हिकिड़ी अहसास कमतरी थो थी वञे। इहो त सियासत जी ज़िमेदारी तव्हां पैरेलल सिस्टम ख़तमु कयो। इहो त असां वटि समाज में अणबराबरी त तमामु घणी वधी वई आहे। यूनिवर्सिटी में केतिरा ई उस्ताद कमु कनि था, मेल आहिनि, फीमेल आहिनि, बीइंग अ टीचर। उन्हनि जो छा तव्हां ॾिसो था, उन्हनि ते कहिड़ी ज़िमेदारी लागू थिए थी? छो त इहो मुमकिन कोन्हे त इन तरह जा मामला उन्हनि जी नॉलेज में न ईंदा हुजनि। तमामु घणा सोशल बि आहिनि उते जेके कमु कंदड़ आहिनि असां वटि मोतबर। यूनिवर्सिटी त इलाही वॾो इदारो आहे। असां ॾिसूं था स्कूलनि में जेके नंढा स्कूल उते इहे ज़्यादतियूं थियनि थियूं। उते छो असांजी नियाणियूं जेके आहिनि हैरास थियूं थियनि। जेके माउ पीउ आहिनि उहो बॉइज़ स्कूल में पंहिंजी नियाणियुनि खे मोकिलण खां अवॉइड था कनि। इहो ई सबबु आहे न। ॾिसो छो था अवॉइड कनि? जो असां घर में इन ते अची पियासीं त बाबा हलो भला गर्ल्स स्कूल खोलियो, उते टीचर्स बि जेके आहिनि उहे फीमेल हुजनि। उहा सोच आहे, उहो ख़ौफ़ आहे जेके पेरेंट्स खे आहे जो उहो नथो करे। छो जो माशरो एतिरो असांजो हो थी वियो आहे। टेक्नोलॉजी फ़ाइदो बि ॾिए थी, टेक्नोलॉजी नुक़सान बि ॾिए थी। इहे शयूं जेके असां चऊं था त सोशल वेबसाइट आहिनि, इन जा फ़ाइदा बि आहिनि वरी इन जा नुक़सान बि आहिनि। इहे उहे ॻाल्हियूं आहिनि त हिते नंढे नंढे स्कूलनि में इहो हशर लॻो पियो आहे त यूनिवर्सिटी लेवल ताईं इहो एॾो सिलसिलो रहण मां नथी सम्झां। मां इन शइ खे बिल्कुलु मञण लाइ तयारु न। मां इहो सुवाल असेंबली में बि खणंदमि त इहो जेकॾहिं हिकिड़ी नियाणी जो वाक़ियो आहे त इट मीन्स त इहो हिकिड़ो वॾो माफ़िया हूंदो। हिते इलाही नियाणियूं अहिड़ियूं हूंदियूं जे हिन महिल बुट ॿधी चुप करे वेठियूं आहिनि पंहिंजी इज़त खे बचाइण जे लाइ। छो जो मां उन औरतुनि खे अफ़सोस कंदमि जेके औरतूं इन सॼे माफ़िया में औरतूं इन्वॉल्व हूं, जिन्हनि जो हाणे इन्वेस्टिगेशन में नाला ईंदा न। यकीन कयो मां उन्हनि औरतुनि ते असांखे शर्म ईंदो जो उहे उन्हनि इदारनि में कमु थियूं कनि ऐं पोइ उन्हनि जे सरपरस्ती में इहो गुनाह जो कमु थिए। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पोइ कंहिं ॿिए जी नियाणी सां कंदो, सुभाणे तव्हांजी नियाणी सां थींदो। ख़ुदा जो ख़ौफ़ करणो खपे। इहे सिलसिला जेकॾहिं थींदा न पोइ आहिस्ता आहिस्ता असांजा पेरेंट्स, असांजा जेके बुज़ुर्ग आहिनि उहे पंहिंजी नियाणियुनि खे अहिड़े इदारनि में वञण खां रोकींदा। ख़ुदा नाकारी असर पवंदा। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखंदासीं, पर नाज़रीन ते वक़्तु या मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। हिन वक़्तु असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे DIG हैदराबाद ख़ादिम रिंद साहब। ख़ादिम साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। ख़ादिम साहब, नायला रिंद वारो वाक़ियो जंहिंमें तव्हां पारां काफ़ी एफर्ट्स वरिता विया, ऐं मामले जूं काफ़ी सारियूं हक़ीक़तूं जेके आहिनि से मीडिया जे साम्हूं अची सघियूं। तव्हां हिन सॼे मामले में छा ॾिठो? हिरासमेंट जे हवाले सां कमेटी बि हुई जेका सिर्फ़ु कागज़नि में ॾेखारियल हुई, गैर फ़ाली। हाँ बिल्कुल जी, थैंक यू वेरी मच। इन में अनफॉर्चुनेटली अहिड़ा इंसिडेंट्स मुसलसिल थींदा पिया रहनि मुख़्तलिफ़ जायुनि ते जिते औरतूं पढ़नि थियूं या जॉब कनि थियूं, पर के
अहिड़ो प्लेटफॉर्म न आहे जिते जेको छोकिरियूं या उहो कॉन्फिडेंस सां पंहिंजी ॻाल्हि करे सघनि। हिन केस में असां ॾिठोसीं त नाइला खे बिल्कुलु एक्सप्लॉइट कयो, जंहिं बि कयो तव्हां गिरफ़्तार थी वियो आहे, पर उनजे मोबाइल फोन मां जेका डेटा मिली हुन मां इहो लॻो त ॿिया बि अहिड़ा काफ़ी विक्टम्स आहिनि जंहिं कॾहिं बि किथे शिकायत न आहे कई। ऐं वेरी अनफॉर्चुनेट कि उहा जेका कमिटी ठहियली फॉर द प्रोटेक्शन ऑफ वुमेन, जॾहिं हैरेसमेंट थींदी आहे औरत खे, त उहा बि हिते फाल न हुई, हुनमें स्टूडेंट खे एतिरो कॉन्फिडेंस न हुयो त उन का ॻाल्हि करे सघे, उन सां का ॻाल्हि थी सघे। हिन केस खां पोइ इहे शयूं काफ़ी क्लियर थी वियूं आहिनि। सम्झां थो त हाणे ज़रूरु जेका पुलिस इन्वेस्टिगेशन कई आहे ऑन मेरिट, उन खां पोइ ज़रूरु आवाम जो इंस्टीट्यूशन कयो और जेके हॉस्पिटल में जिते बि कमु कनि थियूं उनजो असांखे कॉन्फिडेंस बहाल थींदो। ऐं सम्झां थो त अहिड़ियूं शिकायतूं जेकॾहिं हूंदियूं, अहिड़ा प्रॉब्लम्स एक्सप्लॉइटेशन जा हूंदा त हू ज़रूरु जेको आहे सो असां सां राब्तो कंदा ऐं इंसान ताला वञी थींदो। ख़ादिम साहब, इन तरह जूं कॾहिं के कंप्लेंट्स तव्हां ताईं पहुतियूं आहिनि? मूंखे हिन इंसिडेंट खां पोइ हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो आहे। अदरवाइज़ त पुलिस में अहिड़ियूं काफ़ी इशूज़ हूंदा आहिनि जेके असां पब्लिक बि न कंदा आहियूं, ऐं कुझु पेरेंट्स, कुझु माइट या कुझु अहिड़ा माण्हू सां राब्ते में ईंदा आहिनि। असां कोशिशि कंदा आहियूं त साइलेंटली उन्हनि जो रिड्रेसल थिए, पर स्पेशली हिन वाक़े खां पोइ हिकु शिकायत मूंखे पहुती आहे यूनिवर्सिटी, त हुन में माना कंहिंखे ब्लैकमेल पियो करे। ऐं मां इहो बि एड कंदो हलां त इन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखी असां हिकिड़ो वॉच सेल पिया ठाहियूं पंहिंजे ऑफिस में, डीआईजी ऑफिस में, त जेको वुमेन एट वर्क प्लेस जेका हैरेसमेंट थी, को का बैंक हुजे, का फैक्ट्री हुजे, को कॉलेज हुजे, यूनिवर्सिटी हुजे, उते जेके कमेटियूं ठाहिणी वञनि, असां इंश्योर कंदासीं त पंहिंजे हैदराबाद डिवीजन में अहिड़े सभिनी शहर ते इहे कमेटियूं जिते ठहियल आहिनि उन्हनि खे बि मॉनिटर कजे, ऐं जेके न आहिनि ठहियल उते असां स्टैब्लिश करायूं। ऐं उते असां इहा कंदासीं कोशिशि त असांजा कॉन्टेक्ट नंबर मुंहिंजे यूनिट जे ऑफिस जा जेके ख़ुदि असांजे पुलिस ऑफिसर छोकिरियूं जेके असां मॉनिटर कंदियूं, उन्हनि जा कॉन्टेक्ट नंबर बि असां ॾींदासीं। जेकॾहिं तव्हांजी कमेटियूं किथे बि रिड्रेसल नथियूं कनि या अटेंड नथियूं कनि त उहे असांखे ॿुधाईंदा, असां उन्हनि कमेटी जे ख़िलाफ़ या उन इंतज़ामिया जे ख़िलाफ़ एक्शन खणंदासीं। इंशाअल्लाह ताला इहो यूनिट अनकरीब जेको आहे सो मां लॉन्च करण वारो आहियां पंहिंजी ऑफिस। ख़ादिम साहब, असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे नुसरत सैर अब्बासी साहिबा ऐं डॉक्टर आज़ादी फ़तह, उहे तव्हां सां सवाल करणु चाहींदियूं। जी बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम अदा ख़ादिम। वालेकुम अस्सलाम। अदा, मां सिर्फ़ु इहो पुछणु पई चाहियां त तव्हांजा माशाल्लाह एफर्ट्स त बहितरीन आहिनि, जेको हाणे तव्हां ॿुधाया त तव्हां ईअं करणु लॻा आहियो, पर अदा इहे वाक़िए थियण खां पोइ छो ईअं थींदो आहे त उन्हनि शयुनि खे इम्प्लीमेंटेशन जी तरफ़ भॼ थींदी आहे या एक्टिव थी वेंदो आहे असांजा इदारा, जबकि इहो त अॻु में ई बिल पास थियल हो, उन वक़्त खां वठी इहो छो न थियो? जेकॾहिं इहे शयूं अॻु में ई थी वञनि ऐं असांजे इदारनि में, ख़ासि तौर ते तालीमी इदारनि में अहिड़े क़िस्म जी सिक्योरिटी सिस्टम हुजे ऐं इहे कंप्लेन सेंटर्स जेके आहिनि उन्हनि जे बारे में एतिरी फालनेस हुजे, त पोइ अहिड़ा वाक़िया थियनि ई न। पर जॾहिं अहिड़ो वाक़ियो थी थो वञे कि न्याणीअ जो लाश जॾहिं साम्हूं नज़र थो अचे, पोइ असांजा इदारा छो एतिरा एक्टिव थींदा आहिनि? मां बिल्कुलु हिन सां एग्री करियां थो। इट्स वेरी अनफॉर्चुनेट त अहिड़ी शयूं जिते कमेटियूं हुयूं बि त उहे फाल न हुयूं, पर मां तव्हांखे इहो ॿुधायां त उहो जेको कानून ठहियलु आहे द प्रोटेक्शन ऑफ वुमेन अगेंस्ट हैरेसमेंट एट द वर्क प्लेसिस, उनमें जेको मॉडस ऑपरेंडी आहे या उहो जेको मैकेनिज़म आहे, उनमें मुतसिद सूबाई मुतसिद जी ऑफिस उनखे नोट कंदी या उनजो कॉग्निजेंस वठंदी। असां ही पंहिंजे तौर ते एफर्ट पिया करियूं, छो त अनफॉर्चुनेटली शायदि उन्हनि ऑफिस में एतिरो इफेक्टिवली नाहे कयो या ॿिया के असबाब आहिनि, त हाणे असां पंहिंजे तौर ते हिकिड़ो क़दम अॻियां अची पाण खां चाहियूं त असीं मुतसिब जी ऑफिस खे बि सपोर्ट कंदासीं ऐं असां इन्हनि शइ खे पाण मॉनिटर कंदासीं, छो त अल्टीमेटली इहो पुलिस जो केस थिए थो। जॾहिं बि प्रॉब्लम थिए थो ऐं हिन केस खां पोइ नाइला रेस वारे केस खां पोइ सम्झां थो त तमामु घणो जेको आहे शौक़ु आहे हिकिड़ो कोई तो सिंधी सोसाइटी खे, सिंध जे स्टूडेंट्स खे या वुमेन खे, ऐं बेटर लेट देन नेवर। ऐं असां इंशाअल्लाह ताला हिनखे स्टैब्लिश कंदासीं, कोशिशि कंदासीं त हिनखे इफेक्टिवली रन कराइजे सिस्टम खे। जी ख़ादिम साहब, मुंहिंजो सवाल तव्हां सां इहो आहे त तव्हां माशाल्लाह ॿुधायो पिया था हाणे तव्हां कमेटी बि ठाहियो था ऐं पाण तव्हां कंप्लेंट्स वठंदा ऐं केसिस खे हैंडल कंदा। जेके माण्हू तव्हां वटि या जेके छोकिरियूं अचनि थियूं तव्हां वटि कंप्लेंट खणी, छो त असां वटि सभ खां वॾो मसइलो इहो आहे त छोकिरियुनि खे इहो डपु हूंदो आहे त उन्हनि जो या उन्हनि जे घर वारनि जो नालो जेको आहे उहो माण्हुनि में पब्लिक न थिए, ऐं मसइलनि जे करे जेको सज़ा जंहिंखे मिलणु खपे उहा त घटि मिलंदी आहे, छोकिरी वधीक बदनाम थी वेंदी आहे। त इन में जेको डेटा आहे उन्हनि छोकिरियुनि जो, उनखे उनजी प्राइवेसी
ऐं उन जी एहतियात जे लाइ तव्हां छा पिया कयो? मां सम्झां थो तव्हांजी ॻाल्हि सम्झी ॾिसो असांजी प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी इहा हूंदी त हुन फैमिली जी रेस्पेक्ट हुनजी फैमिली जी रेस्पेक्ट ऑनर उहो किथे बि कंप्रोमाइज़ न थिए। मां तव्हांखे अर्ज़ु कयो त काफ़ी अहिड़ा इशूज़ आहिनि जेके असां अटेंड बि कया आहिनि पर असां कॾहिं न ॾिठो त मीडिया ते असां प्रेस कॉन्फ्रेंसिस कयूं हुजनि। नंढनि ॿारनि जा स्कूल्स में प्रॉब्लम्स थियनि था, छोकिरियुनि सां प्रॉब्लम्स थियनि था, असां एज़ अ पेरेंट्स बि उन्हनि खे ॾिसंदा आहियूं ऐं असां अहिड़नि इशूज़ खे कॾहिं बि न चाहींदासीं त मीडिया में अचनि। हीउ हिकिड़ो अहिड़ो इशू हो जेको तमामु घणो मीडिया में या सोशल मीडिया में एक्सप्लॉइट थियो त नतीजतन असांखे जेको प्रेस कॉन्फ्रेंस करे ॿुधणो पियो माण्हुनि खे त छा फैक्ट्स आहिनि, छा इशूज़ आहिनि। पर जेकॾहिं अहिड़ियूं असां जेके कंप्लेंट्स हुजियूं असांजी फर्स्ट प्रायोरिटी इहा हूंदी त हुन फैमिली ऐं हुन विक्टिम जो इज़त ऐं ऑनर जेको आहे उनखे प्रोटेक्ट कजे, उते कंप्रोमाइज़ न थिए। DIG साहब मुझे आखिरी सवाल तव्हां खां त नायला रिंद वारे वाक़े में छा पुलिस मथां को प्रेशर हो छो त हिन में तमामु सघारा नाला बि साम्हूं आया आहिनि, सघारियूं दुरियूं यकीनन मुलविस हूंदियूं, कंहिंजी मुलविस हुजण खां सवाइ एॾो वॾो नेटवर्क एॾो वॾो कमु नथो थी सघे। इन वाक़े जी अञा जांच जारी आहे, कुझु ॿियूं हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं? मां तव्हांखे अर्ज़ु कयां पुलिस जे मथां कोई प्रेशर न आहे बल्कि पहिरें ॾींहं ते चीफ मिनिस्टर साहिबु ख़ुदि कॉल करे चयो त इंश्योर मेरिट ऐं हिनखे मेरिट ते बि करियो ऐं जेतिरो थी सघे फेयरली करे टेक्निकल एविडेंस कलेक्ट करियो। असां जेको गिरफ़्तारी में थोरी घणी लेट कई उनजो रीज़न मां इहो ॿुधायां तव्हांखे त मोबाइल डेटा जेके बिल्कुलु ख़ाली हुयूं पोइ उनखे रिट्रीव कयो वियो फॉरेंसिक टेक्निकल तरीक़े सां, उन में डेफिनेटली थोरो टाइम लॻी वियो असांखे। ऐं हाणे जेका असां गिरफ़्तारी कई जेकॾहिं असांखे फर्दर इन्वेस्टिगेशन हले थी कि ॿियो बि को नालो अचे थो को गिरफ़्तारी करणी थी त वी विल गो अहेड एंड वी हैव नो प्रेशर। असांखे सिर्फ़ु अल्लाह खे जवाबु ॾियणो आहे। यकीनन तव्हांजे कम जी जेतिरी साराह कजे उहो यकीनन तारीफ़ जोॻो आहे। तव्हांजे इफ़र्ट सां इहो सॼो मामिलो साम्हूं अची सघियो, न त अहिड़ा मामला या हक़ीक़तूं कॾहिं बि मीडिया में इहे रिपोर्ट न थींदियूं आहिनि, साम्हूं न ईंदियूं आहिनि। वरी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में जॉइन कयो। नुसरत इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे पुलिस जे तरफ़ां बहितरीन इफ़र्ट्स वरिता विया घटि में घटि इन मामले में जेके हक़ीक़तूं असांजे साम्हूं आयूं। ॻाल्हि कजे अगरि कानून साज़ी जे हवाले सां या मुख़्तलिफ़ इदारा जेके इन ते कमु कनि था, असां वटि कानून त ठही विया आहिनि, तमामु घणा असां ॻाल्हियूं बि कयूं था, मुख़्तलिफ़ इदारा बि ठही विया आहिनि, पर उते इहे कंप्लेंट्स दर्ज नथियूं थियनि या उहे इदारा असांखे कमु कंदे एक्टिव असांखे नज़र नथा अचनि। इन जो छा सबबु आहे? सभिनी ठीकु बिल्कुलु तव्हां सही चयो। हिते पहिरीं दफ़ा एप्रिशिएट कंदासीं त पुलिस हमेशह इन करे बदनाम आहे जो प्रेशराइज़ में अची सियासी तौर ते उन में इन्वॉल्वमेंट थी वेंदी आहे, पोइ कुझु ॾींहं त उहो हलंदो आहे, उन खां पोइ उनखे दॿायो वेंदो आहे। अलाह कंदो हिते जेके एफर्ट्स आहिनि असां ॾिसंदासीं त इनखे इंजाम सुठो थींदो, इंसाफ़ जेको आहे उहो नज़र ईंदो। ॿी ॻाल्हि जेको तव्हां चयो लेजिस्लेशन हक़ीक़त आहे त सिंध असेंबली खे प्राउड आहे, बसि रुॻो असां प्राउड ई कंदासीं। मूंखे लॻे थो त असां हर जाइ ते चऊं त सिंध असेंबली खे प्राउड आहे त असां एतिरी सुठी लेजिस्लेशन कई आहे, ॿियनि टिनि सूबनि खे पोइते करे छॾियो आहे। नो डाउट त लेजिस्लेशन सुठी थी आहे, पर लेजिस्लेशन खां पोइ अमल बि त ज़रूरी आहे न। उन जा कई त अहिड़ा कानून आहिनि सभीन जिन्हनि जा जेके रूल्स ऑफ बिज़नेस आहिनि उहे ई न ठहियल आहिनि, उहे ई न आहे ठहियल। यानी 4-4 साल थी विया, 3-3 साल थी विया, बिल ठही वियो शेल्फ में पियो आहे, ईअं कमु न हलंदो आहे न। सिर्फ़ु ईअं न आहे त असेंबली लेजिस्लेशन करे उन खां पोइ हेठि लेवल ताईं जेका जीअं हाणे अदा ॿुधायो त इहो इन्हनि जो हुन में नथो अचे, डोमेन में त अचे थो मुहतसिब आला जे हुन में, उते कंप्लेंट्स जो सिलसिलो थिए, उतां पोइ इहो सिलसिलो पोइ अलाए छा सम्झ में नथो अचे पोइ इदारा छा था कनि। असां चऊं त ठीकु आहे हिकिड़ो वॾे वागे चए रियासत असां वटि वुमेन डेवलपमेंट जो आहे, बाबा वुमेन नालो आहे न, वुमेन मीन्स औरत सां लाॻापियल, इहा औरत जी डेवलपमेंट, औरत जे बारे में जेके बि मसाइल आहिनि उन्हनि जे बारे में उन इदारे में ह्यूमन राइट्स में त सभु थो अची वञे न सभिनि। हलो छॾियो उनखे, ह्यूमन राइट्स में त ॿार बि थो अचे, औरत बि थी अचे, मर्द बि थो अचे, हर क़िस्म जा अहिड़ा इशूज़ आहिनि जेके ह्यूमन सां रिलेटेड आहिनि। उहो इदारो छा थो करे? उन जो तव्हां खणो न सॼो साल जी कारकर्दगी त तव्हांखे निल नज़र ईंदी। सोशल वेलफेयर बि त हिकिड़ो इदारो आहे न, उन में बि इहे सॼी शयूं अचनि थियूं। मसइलो असांजो इहो ई आहे त असां वटि बैड गवर्नेंस इन करे रही जो रियासत जेका आहे उहा सही तरीक़े से पंहिंजे ट्रैक ते न हली, इदारनि खे सही तरीक़े सां तव्हां ख़ुदि मुख़्तार कयो, उन्हनि में उहे बैड गवर्नेंस ख़तमु करे गुड गवर्नेंस आणींदव तॾहिं इहे सिलसिला थींदा। बाक़ी सिर्फ़ु इहो चवण त चेंजिंग ऐं तब्दीली अची वई। अहिड़ा इदारा बि आहिनि या ॿिया बि अञा ठहण घुर्जनि जेके इन्हनि कानूननि ते अमल कराए सघनि। बिल्कुलु ॾिसो न हाणे कंप्लेन औरतूं सॼी सिंध हुजे, उन सिंध में असां ख़वातीन वर्क प्लेसिस ते केतिरी असां हलो भला मां असेंबली जी मेंबर आहियां, असां असेंबली जे मेंबर हूंदे सूंदे असां बि त उते इहे शयूं ॾिसूं था। असांखे बि मर्दनि जा अहिड़ा जुमिला ॿुधण, छा उहा हैरेसमेंट न आहे? कंहिं मर्द चई छॾियो त तव्हां औरतूं जेके आहिनि उहो रिजर्व सीट्स ते आहियो, तव्हांजो इख़्तियार ई न आहे, तव्हांखे राइट ई न आहे, तव्हां लखे वोट न खणी आया। इहा बि त हैरेसमेंट जी हिकिड़ी उहा न शिक आहे।
इन खां अलावा हितां सिलसिलो निकिरे थो ॾिसो न हर मूंखे घणी गारियूं मिलियूं पोइ 5 सालनि में जॾहिं मां MP हुयमि त मूंखे केतिरियूं अब्यूज़ लैंग्वेजिस जो सामनो थियो। इहे असांजा वॾा वज़ीर हुया न जेके इहे वेठा। सो इहे सिलसिला आहिनि, औरत सां आहे, पर औरत खे तहफ़ुज़ ॾियणु उन खे उहो करणु इहो इदारनि जो कमु आहे। असांजी ख़वातीन हिन महिल मिनिस्ट्रीज़ में वेठियूं आहिनि, असां त इहो ई कंदासीं, आख़िर उन्हनि खे ॾिनऊं, उहो पंहिंजा फ़ाल थी ॾेखारनि, उहे अॻिते अचनि। असां इहो बि ॾिठोसीं, असां इहो बि चवंदासीं त असांजी जेको ख़वातीन जी विंग्स ठहियल आहिनि उहे पंहिंजो कमु नथियूं कनि। इहे सभु शयूं ज़रूरी आहिनि या रियासत जो रोल असांखे कुझु मख़सूस अहिड़ा जेके मामला थियनि था उन्हनि में साम्हूं नज़र अचे थो, कुझु शायदि उन्हनि जो को फिक्स थियल आहे त हिननि में असांखे ॻाल्हाइणो आहे, पॉइंट आउट करिणो आहे, हिननि में न। आज़ादी तव्हां तरफ़ ईंदासीं, पर वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो। नाज़रीन वठूं था वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। आज़ादी यूनिवर्सिटी में इन तरह जा जॾहिं वाक़िया थियनि था, यकीनन तव्हां बि उते पंहिंजा कमु कयो थियूं, तव्हां ताईं शागिर्द कंप्लेंट्स खणी ईंदा हूंदा या हर उस्ताद जो पंहिंजो पंहिंजो रवैयो थिए थो। उन्हनि शागिर्दनि में तव्हां ख़ौफ़ ॾिसंदा आहियो, उन्हनि खे डपु हूंदो आहे, ज़ाहिर आहे उहो ई उस्ताद, उहो ई माहौल, उहो ई सभु कुझु थिए थो। उन्हनि खे इहो हूंदो आहे असांजी किथे मार्कूं न कटिजी वञनि, असां सां उस्ताद दुश्मनी न कनि, असांखे पोइते न करे छॾनि। इहो शइ थिए थी, इहो स्कूलनि में थिए थो, कॉलेज में थिए थो, यूनिवर्सिटियुनि में। इन हवाले सां तव्हां छा कंदियूं आहियो? मां सम्झां थी जेके बि तालीमी इदारा आहिनि, ख़ासि तौर सां उहे तालीमी इदारा हिकिड़ो एजुकेशन हुजे जिते छोकिरा ऐं छोकिरियूं गॾु पढ़ंदा आहिनि, ऐं इन खां अलावा जेके आला तालीमी इदारा आहिनि, छो त उन में जेको एज ग्रुप ईंदो आहे असां वटि उहो कंपेरेटिवली मैच्योर हूंदो आहे। जेके बि असां वटि छोकिरा छोकिरियूं यूनिवर्सिटी में पढ़णु अचनि था, हिकिड़ो त उहो मैच्योर बि हूंदा आहिनि ऐं ॿियो वरी उन्हनि जी जज़्बाती उमिरि बि हूंदी आहे। त इन में जेको वॾे में वॾो किरदारु आहे उहो उस्ताद जो आहे, छो त उस्ताद जेको आहे उहो इमीजिएट तव्हांजे राब्ते में हूंदो आहे, फौरी जेको तव्हांजो वॾे में वॾो राब्तो हूंदो आहे हिकिड़े शागिर्द जो पंहिंजे उस्ताद सां हूंदो आहे। क्लास में असां जॾहिं 50 मिंट हिकिड़ी क्लास वठूं था त हिकिड़ो क्वालिटी टाइम आहे, हिकिड़ो वॾी क्वांटिटी बि आहे जंहिंमें असां शागिर्द सां राब्ते में हूंदा आहियूं। ऐं मां सम्झां थी उस्ताद जी इहा हिकिड़ी स्किल पाण ई डेवलप थी वेंदी आहे त जॾहिं असां हिकिड़ी 50 छोकिरनि जी छोकिरियुनि जी क्लास वठूं था त उहे कहिड़े स्टेट ऑफ माइंड में वेठा आहिनि इहा बि असांखे ख़बर पवंदी आहे। कहिड़ो छोकिरो छोकिरी डिस्टर्ब आहे, कहिड़ो कॉन्फिडेंट आहे, कहिड़े सां कहिड़ा मसला आहिनि, कहिड़े बैकग्राउंड सां आहे, उस्ताद खे सभु ख़बर हूंदी आहे। हाणे त तव्हांजे सोशल मीडिया जे करे, व्हाट्सएप जे करे वधीक असां जेको आहे राब्ते में आया आहियूं शागिर्दनि सां। अहिड़ी हालतुनि में बि जॾहिं असां अचूं था हिन मामले ते जिते हैरेसमेंट थी अचे या ब्लैकमेलिंग थी अचे, असां ॾिसूं था त शागिर्दनि ऐं उस्तादनि जो जेको राब्तो आहे उहो कमज़ोर थी थो वञे। सभ खां वॾी वजह हिन में इहा आहे त शागिर्दनि जो उस्ताद ते उहो एतमाद हाणे कोन रहियो आहे, न ई उन्हनि जे माइटनि जो रहियो आहे। जेका असां पाण लास्ट प्रोग्राम में बि ॻाल्हि कई पई त उस्ताद जो जेको हिकिड़ो मर्तबो ऐं उस्ताद जो हिकिड़ो स्टेटस असां ॻाल्हाईंदा हुआसीं, घरां ॿुधायो वेंदो त भाउ उस्ताद जेको आहे माइटनि जी जाइ ते आहे, हुनजी इहा ज़िम्मेवारी आहे। न शागिर्द तो हुनखे ईअं करे वठे, न उस्ताद पाण इन हाणे आई एम सॉरी टू से मां पाण टीचर आहियां, पर किथे न किथे असां उस्तादनि जी कोताही आहे जो असां पंहिंजे उन मर्तबे खे किराए विया आहियूं, जो असां ते न माइट ताईं ट्रस्ट कनि न शागिर्द था कनि। त इन जो पहिरीं त बुनियादी हल इन जो इहो ई आहे त जेको कम्युनिकेशन आहे शागिर्द ऐं उस्ताद जो उनखे बिल्कुलु एक्टिव हुअणु खपे। ऐं वॾे में वॾो असांजो इहो कमु कोन्हे त टीचिंग कयूं क्लास में, काउंसलिंग जेकी तमामु वॾी ज़रूरत आहे। पूरी दुनिया में तव्हां ॾिसो त इहा बाक़ाइदा उस्तादनि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे, नॉन टीचिंग स्टाफ खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे, साइकेट्रिस्ट विहारिया वेंदा आहिनि। त जेके छोकिरा छोकिरियूं कॉलेज में यूनिवर्सिटी में अचनि था उहे जेके आहिनि उहे अचनि ऐं पंहिंजो जेको उन्हनि जो स्टेट ऑफ माइंड आहे उहो डिस्कस कनि पंहिंजे उस्ताद सां त असां ज़िंदगी में छा था करणु चाहियूं, कीअं था कयूं। उन खां अलावा डेली जेको उन्हनि जो रोज़ाने जे बुनियाद ते जेके मसइला उहे फेस कनि था उनखे डिस्कस कनि। हैरेसमेंट रुॻो इहा कोन्हे त इहो जेको असां हाणे मामिलो ॾिठो, जीअं पहिरियां नुसरत बि चयो त हैरेसमेंट जा त मुख़्तलिफ़ शक्लूं आहिनि। रोज़ाने जी बुनियाद ते असां अलाए केतिरा अहिड़ा रवैया पंहिंजे जिन्स जे करे, पंहिंजी तालीम जे करे, पंहिंजी फैमिली बैकग्राउंड जे करे, पंहिंजे स्टेटस जे करे केतिरा अहिड़ा जुमिला ॿुधंदा आहियूं, केतिरा अहिड़ा रवैया ॾिसंदा आहियूं जेके असांखे हैरेस करे वेंदा आहिनि। छा असां वटि उहो शऊर आहे त असां उनखे रजिस्टर करे सघूं त असां सां हीउ जेको रवैयो थियो इहो काउंसिल थियणु खपे। असां बिना काउंसलिंग जे उनखे हज़म करे अॻियां न वधूं, छो त उन सां छा थींदो जो असांजी शख़्सियत बि ख़राबु थींदी। जंहिं माण्हू सां असां कम्युनिकेट कंदासीं उनजी शख़्सियत ते बि असां को न को नेगेटिव इम्पैक्ट विझी वेंदासीं। पाण ॻाल्हि कई पई त यूनिवर्सिटीज़ में जेको आहे फैकल्टी में बि छोकिरियूं आहिनि या औरतूं आहिनि, उन्हनि जी वॾी तादाद आहे, उहे पाण बि डेली बेसिस ते इहे सभु मसइला फेस कनि थियूं। छो ख़ामोश आहिनि, कहिड़ी वजह आहे, कहिड़ा प्रेशर्स आहिनि,
किथे ना किथे उन्हनि खे पंहिंजे फैमिली जो, पंहिंजे नाले जो, पंहिंजे रोज़गार जो को डपु आहे त छा उन्हनि खे असां एॾो कॉन्फिडेंट ॾिनो आहे, अहिड़ो एतमाद ॾिनो आहे, या असांजे निज़ाम में एतिरी प्रोटेक्शन आहे जेका असां इंसाफ़ सां हाणे ॻाल्हि कयूं पिया त वॾे में वॾो मसइलो इहो आहे त ॻाल्हि निकिरी वेंदी आहे। हे त वीचारी ख़ुदकुशी करे वई न, इंतिहाई क़दम आहे, इंतिहाई इंतिहा क़दम आहे त तव्हां ख़ुदकुशी था कयो, पाण खे मारणु आसान ॻाल्हि त कान्हे। तव्हां कहिड़े मायूसी जे स्टेट ते विया जिते वञी तव्हां ख़ुदकुशी कई आहे, त इहो त अहिड़ो इन क़दम खयो त हुन वीचारी जो हिकिड़ो रजिस्टर बि थी वियो एहतिजाज, जेको वॾे में वॾो ख़तरनाक एहतिजाज आहे। एहतिजाज जी तमामु वॾी शक्ल आहे त तव्हां ख़ुदकुशी करे एहतिजाज था कयो, तव्हां कंहिं पहुचायो होसि ताईं। पर जेके ज़िंदा आहिनि अगरि उहे एहतिजाज नथा कनि त इन जो इहो मतिलबु कोन्हे त उन्हनि सां मसइला कोन्हनि। तव्हां उन्हनि खे निज़ाम में अहिड़ियूं कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि जेके उहे अची ॿुधाइनि नथा, उहो वॾो मसइलो आहे त ॻाल्हि निकिरी वेंदी आहे। अगरि उहा ॻाल्हि एहतिजाज करे वरी ॻाल्हि कढे थी त बि हुनजो आख़िरी असां ॾिसंदा आहियूं त छोकिरियूं जेके अदालतुनि में वञनि थियूं, पुलिस ॾे वञनि थियूं, या उन्हनि जी फैमिली बि उन्हनि खे सपोर्ट करे थी। किथे ना किथे असां उहो स्पोर्ट्स वारी छोकिरी बि हुन सां केॾो वॾो थियो त हुन वीचारी फॉलो कयो हेरेसमेंट, उनजी फैमिली हुनखे सपोर्ट बि करे, नेठि हुन ख़ुदकुशी कई छो त उहो बेज़ार थी पई। जेके समाज जा रवैया आहिनि, जेके समाज पंहिंजे रवैयनि खे कीअं चेंज करणु घुरिजे, छा असां अहिड़ा पॉज़िटिव सोच जा थी सघूं था। इन केस अगरि नायला किथे खां पंहिंजी कंप्लेन दर्ज कराए, छा हुनजो मामिलो इन तरह हाईलाइट थिए हा, छा असां अॼु हम आवाज़ थी हुन सां ईअं बीठा हुजूं हा, या समाज हुनजा वालदेन, हुनजा दोस्त, हुनजा उस्ताद, हुनजो इर्द गिर्द जो माहौल हुनखे क़बूल करे हा? न करे हा तॾहिं त हुन ख़ुदकुशी कई। जॾहिं इहो इंसानु वाक़ई में जीअं आज़ादी चयो त इहो पंहिंजो पाण ख़तमु करणु, दुनिया मां हलियो वञणु को मामूली ॻाल्हि त कोन्हे। इन नहज ते पहुचण जे लाइ हुन अलाए छा सोचियो हूंदो, अलाए छा छा सोचे उन खां पोइ इहो क़दम। इहो हक़ीक़त आहे त असां वटि स्टेप बाय स्टेप, क़दम क़दम ते माशरे में जेके जंहिं इदारनि में जिते जिते असां इहे सिलसिला भोॻियूं था वञी, उन हर जाइ ते किथे न किथे उहे माफ़िया वेठी आहे, उहा सोच वेठी आहे। हाणे हिकिड़ी औरत आहे, उन सां को मसइलो, हाणे इन न्याणीअ जी ॻाल्हि कजे त आख़िर उन सोचियो हूंदो त मां उन सां उनखे छा ब्लैकमेलिंग आहे, उहो त आहिस्ता आहिस्ता वक़्त सां कयूं। मां जीअं तव्हांखे सभिनि तव्हां सां ज़िक्र कयो त मूं वटि बि हिकिड़ो लेटर आयल पुॻो आहे जेको यूनिवर्सिटी मां, जंहिं मां हिकिड़ी न्याणी सां उन्हनि सां किथे कैमरा लॻल आहिनि, कीअं उन्हनि जी उहा ब्लैकमेलिंग करे उन्हनि जी वीडियो थियूं ठाही वञनि। मां इहो बि चवंदमि ख़ुदारा एहतियात कयो, बाथरूमनि में हेॾे होॾे एतिरी गंदी सोच वारा माण्हू हिन दुनिया में त वेठा, ख़ासि तौर ते वरी अहिड़े इदारनि में जेके इहे कमु कनि था। सो इन्हनि शयुनि जे लाइ औरत जे ख़ासि तौर ते इदारनि में वेही कमु कनि था, इदारनि में वेही कमु कनि था। त हाणे ॾिसो, इदारनि जी बि त प्राइम ड्यूटी आहे न यार, इदारनि जी प्राइम ड्यूटी आहे। हर साल लखे करोड़े अरबे रुपए जो फंड वेंदो आहे यूनिवर्सिटीज़ जे हवाले सां बि। मूंखे ॿुधायो इन फंड में इहे सिक्योरिटी बि त हूंदी न, इहे सॼी सभु शयूं इन्हनि में इन्वॉल्व हूंदियूं न। छो असांजी नियाणियुनि खे हॉस्टल्स जे हवाले सां उहा सिक्योर सिस्टम न आहे, उते उन्हनि ताईं कीअं मर्द उते पुॼी था वञनि, कीअं इहे सभु शयूं इक्विपमेंट्स उते पुॼी था वञनि, इहो सॼो सिस्टम कीअं थियो न। इन जो इट मीन्स आहे हिकिड़े बंदे जो कमु न आहे, बाक़ाइदा चेन वर्क आहे। ईअं थी नथो सघे जो हिकु या ॿिनि माण्हुनि इहो कमु कयो हुजे, हिकु या ॿी माई कमु कयो हुजे, बाक़ाइदा चेन वर्क आहे। उन सिलसिले हाणे इहे चेन वर्क तोड़णो आहे। इहो असां सभिनीनि खे तव्हांजे प्रोग्रामनि जे ज़रिए, प्रिंट मीडिया हुजे, मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक, इन्हनि जे ज़रिए असांखे ॻाल्हाइणो पवंदो। हाणे ख़ामोशी न आहे, असांखे पंहिंजी नियाणियुनि जे लाइ असेंबली जो फ्लोर आहे, उतां खां वठी इहे सॼा जेके बि असांजा आहिनि, असांखे आवाज़ खणणो आहे पंहिंजी नियाणियुनि जे लाइ। छो जो असांखे ख़बर आहे त इहा उहा सोच आहे जेका नथी चाहे त सिंध जी नियाणी जेका आहे उहा तरक़ी करे, पढ़े, अॻिते अचे ऐं पंहिंजो पाण मल्हाए। इहा उहा सोच आहे। उहा सोच चाहे थी त इन्हनि खे तबाह बर्बाद करे इन्हनि खे पोइते कयो वञे ऐं कंहिं ॿिए सोच जे हवाले सां। सो इनशा अल्लाह ताला तव्हां इन शइ खे खणो, अलाह कंदो असांजी जेके इदारा आहिनि जिन्हनि में इहे सभु शयूं सॉल्व थियणियूं खपनि, उहा ईमानदारी सां कमु कनि ऐं यकीन कयो सभिनि तव्हां ते बि ज़िम्मेदारी, असां ते बि, हिकिड़ी नियाणी जो केस अंजाम ताईं पुॼे, हिनखे इंसाफ़ मिले, तॾहिं यकीन कयो असां तव्हां सुख जो साह खणंदासीं। अॻिते जे लाइ मुंहिंजे ख़्याल में का नई उमेद थी। आज़ादी, छा असांखे जेके हॉस्टल्स थियनि था या मुख़्तलिफ़ अहिड़ा इदारा थियनि था जिन सां लाॻापियली ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं, उतां जा माण्हू मुलविस निकिरनि था, तव्हां सम्झो था असांखे उते ऑपरेशन करण जी ज़रूरत आहे, क्लीन ऑपरेशन करण जी ज़रूरत आहे उते? यकीनन तव्हांजा इहे सभई मसइला आहिनि की यूनिवर्सिटी जो तक़दुस बि ख़राबु कनि था। इहो हिकिड़ी यूनिवर्सिटी जो मामिलो कोन्हे, पाकिस्तान में मां सम्झां थी हर तालीमी इदारे में मसइला मौजूदु आहिनि। आगा खान जहिड़े इदारनि में बि असां ॾिठो आहे त जेके शागिर्द आहिनि उन्हनि ख़ुदकुशियूं कयूं आहिनि, कॾहिं रिज़ल्ट जे मामले ते, कॾहिं हैरेसमेंट जे मामले ते। छो त समाजी रवैयो आहे, जेका पहिरियां मां ॻाल्हि कयां पई त असांजो कलेक्टिव बिहेवियर हाणे अहिड़ो थी वियो आहे जो असां हिकिड़े कंहिं बि अहिड़ी तरीक़े जो गॉसिप असांजे हथ में अचे थो वञे, उनखे एतिरो कुटियूं था जो उहो मामिलो जेको आहे न सॉर्ट आउट थियण जे बजाए वधीक कॉम्प्लिकेटेड थी थो वञे।
त मां सम्झां थी यकीनन यूनिवर्सिटी जी सतह ते अगरि अहिड़ा के अंसर मौजूदु आहिनि जेके माहौल ख़राबु कनि था, जेके सिक्योरिटी ख़राबु कनि था, छोकिरियुनि जी तालीम में अॻु में ई असांखे एतिरियूं ॾुखियायूं अचनि थियूं, तमामु घटि परसेंटेज आहे, 0.3% आहे पाकिस्तान में सॼी पॉपुलेशन जी जेका आला तालीम ताईं पहुचे थी। उन 0.3% जेका सॼी पॉपुलेशन जी 3% बि कान्हे, 0.3 आहे। ठीकु आहे, उन में असांखे छोकिरियूं केतिरियूं थियूं मिलनि जेके यूनिवर्सिटीज़ ताईं पहुचनि थियूं, ऐं जेके पहुचनि थियूं उन्हनि जे पुठियां सालनि जी महिनत आहे, सालनि जी बर्दाश्त आहे, सालनि जी उन्हनि जे माइटनि जी फैमिली जो यकीनन उन्हनि जी इनकम बि आहे, उन्हनि जो एतबार बि आहे, ऐं उन्हनि जे पुठियां उन्हनि जा ॻोठ जूं केतिरियूं छोकिरियूं। त हिकिड़ो सिस्टम हुअणु खपे। बिल्कुलु मां सम्झां थी यूनिवर्सिटी में, जीअं मां पहिरियां ॻाल्हि कई त यूनिवर्सिटी में अचण वञण वारनि जो रिकॉर्ड हुअणु खपे, जेका एक्सेस आहे, जेका आदि ॻाल्हि कई त बाथरूम में बि तव्हां वञो था त एहतियात सां वञो, त तव्हांजो जेको स्टाफ आहे टीचिंग खां अलावा जेको नॉन टीचिंग स्टाफ जी सूरत में असां ॾिसूं था, चौकीदार आहे, कैंटीन वारो आहे, को बि तव्हांजो कुक आहे उते वेठो आहे हॉस्टल में, मैस हलाए थो, एक्सेस तव्हां कहिड़े माण्हू खे ॾियो पिया, छा उहो इन क़ाबिल आहे? जीअं असां वञूं था न कमीशन जा इम्तिहान ॾियूं था या फ़ौज जा तव्हां इम्तिहान ॾियो त कीअं तव्हांजे ॻोठ ताईं वञी उहो वेरीफाई कंदा आहिनि। मां सम्झां थी इन तर्ज़ ते तव्हां यूनिवर्सिटी जे लाइ जॾहिं माण्हुनि खे रखो था, भले उस्ताद खे रखो या चपड़ासी खे रखो, तव्हां ईअं ई उनजी जांच करायो त किथे ईमानदारी सां पंहिंजो किरदार अदा कयूं न, जंहिं जंहिंजी ज़िम्मेवारी आहे ईमानदारी सां करे ई कोन थो। इन जो त रोइणो आहे न सभीन, अलाह करे उहो असांजी ईमानदारी मथां खां वठी हेठि ताईं अचे। हिते करप्शन जे करे, या करप्शन ई त आहे, पैसे जी आहे न, ॿियो छा जे करे इहो माण्हू गुनाह ग़लति रस्ते में अचे थो, अहिड़ा कम थो करे। प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थियण वारो आहे। नुसरत, मां तव्हां खां पुछंदमि त बीइंग अ पेरेंट्स असांखे पंहिंजे ॿारनि खे एतमाद ॾियण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे विख विख ते अहिड़नि रवैयनि जो सामनो करणो पवंदो, अहिड़ा रवैया ॾिसणा पवंदा मुख़्तलिफ़ इदारनि में जिते कमु था कनि, जिते तालीम था हासिलु कनि, इवन मिटनि माइटनि में, घरनि में, फैमिलीज़ में इन तरह जा वाक़िया साम्हूं अचनि था। असांखे ॿारनि खे, पंहिंजी नियाणियुनि खे, छोकिरनि खे, छोकिरियुनि खे कहिड़ी तरह जी तरबियत ॾियणु घुरिजे, कहिड़ी तरह जो उन्हनि में कॉन्फिडेंस, एतमाद ॾियण जी ज़रूरत आहे, जेकॾहिं उन्हनि सां इहे मामला थियनि था किथे उहो शेयर कनि, ब्लैकमेलिंग में न अचनि, बजाए सॼी उमिरि गुनाह अज़ाब में या पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करण जे उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे सघनि, कंहिं हिक खे त ॿुधाए सघनि। सभिनी ॾाढी अहम ॻाल्हि कई आहे। ॾिसो, तॾहिं चवंदा न त माउ जो पढ़ियो लिखियो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। मां पढ़ी लिखी हूंदी, मां पंहिंजी मिसाल ॾियां त मुंहिंजी न्याणी बि यूनिवर्सिटी में थी पढ़े, मुंहिंजो पुटु बि पढ़े थो यूनिवर्सिटी में। यकीन कयो, मां डेली जी बुनियाद ते हुन खां रोज़ाना पुछंदी आहियां त यूनिवर्सिटी में छा थियो, कहिड़े क़िस्म जी पढ़ाई थी थिए, छा थो थिए। ऐं जेके यूनिवर्सिटीज़ में हालात आहिनि तव्हांखे बि ख़बर आहे, मोबाइल फ़ोननि जी इजाज़त आहे, हैरत जी ॻाल्हि आहे त उते क्लासुनि में वेही मोबाइल था यूज़ कनि। इदारा इन एतिरी हद ताईं छो था इन शइ खे बिल्कुलु आज़ादी ॾेई छॾनि? छो जो ज़रूरी त न आहे न जो इस्तेमालु सही थींदो हुजे, जो ग़लति इस्तेमालु स्कूलनि मां, कॉलेजिस मां ॿार डेढ़ ते था हलिया वञनि। अहिड़ा अहिड़ा वाक़िया था थियनि जो उतां ख़बर ई न आहे, कुझु बहानो करे ॿाहिरि हलिया विया बाग़नि में, गार्डन्स में, हेॾे होॾे। इहे शयूं ॾिसण जी ज़रूरत आहे। इन करे माउ ऐं पीउ जो कमु आहे त पंहिंजे पुट या न्याणीअ खे इहो एतमाद ॾे, उनखे इहे शयूं सम्झाए। मां पंहिंजी न्याणियुनि खे सम्झाईंदी आहियां वेही रातुनि जो त बाबा हे क़दम सही आहे, हे ग़लति आहे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा तव्हां सां बिहेवियर्स मिलनि था त तव्हां फौरी तौर ते टीचर सां, माउ पीउ सां शेयर कयो। इहे उहे शयूं आहिनि जेके ॿार नथा कनि, उहे जीअं अहिड़ो वाक़ियो थियो, इहे शयूं आहिनि त कोई न कोई एतमाद जी घर में पर्सनैलिटी हुजे जंहिंसां न्याणी या पुटु उहो शेयर करे। छो जो इलाही अहिड़ी पेचीदा ॻाल्हियूं अची थी वञनि जंहिंजे करे पोइ कंहिं सां बि नथा अची सघनि, अंदरि अंदरि घुटनि था, पोइ वरी अहिड़ा वाक़िया था थियनि। सो इहे माउ पीउ जो पढ़ियो लिखियो हुजणु, ख़ासि तौर ते माउ जो पढ़ियो लिखियो हुजणु ज़रूरी आहे। न्याणियुनि खे एतमाद ॾेई ऐं ख़ुदारा कुझु टाइम ॾियनि औलाद खे। असां ॾिठो आहे त वर्किंग वूमेन आहे, माउ ऐं पीउ बि जॉब थो करे, हाणे त तव्हां ॾिसो था न त जेको अॼुकल्ह सोशल मीडिया ते घर जा 8 भाती आहिनि त 8 भाती रुगो मोबाइल में लॻा पिया हणणा, माउ पीउ बि मोबाइल में त ॿार बि उन में। इहे उहा त हिक ॿिए खे टाइम नथा ॾियूं, हिक ॿिए सां डिस्कशन नथी थिए, कम्युनिकेशन न आहे, हिक ॿिए जे मसाइल जी डिस्कशन आहे, जंहिंजे करे इहो आहे त हर को पंहिंजी पंहिंजी ज़िंदगी में वञी पंहिंजे मसाइल में घिरजी थो वञे। आज़ादी, मां तव्हां खां पुछणु चाहींदमि, असां अवॉइड कंदा आहियूं, वक़्तु बि असां थोरो बचो, असां कोशिशि कंदा आहियूं त अहिड़ा सेंसिटिव इशूज़ असां पंहिंजे ॿारनि सां डिस्कस न कयूं, पर असांखे ॻुझनि लफ़्ज़नि में असांखे ॿारनि खे सम्झाइणु घुरिजनि त ख़राबियूं हिन तरह बि साम्हूं अची सघनि थियूं, हिननि रूपनि में, हिननि रवैयनि में तव्हांखे फेस करणो पइजी सघे थो। तव्हां सम्झो था त बीइंग अ डॉटर, बीइंग अ सिस्टर, तव्हां हिन ते छा चवंदो? बिल्कुलु, मां सम्झां थी अगरि पाण कोन सम्झाईंदासीं त वक़्तु सम्झाईंदो, ऐं उहो वधीक त तव्हां तजुर्बे खां सिखो।
ऐं इहे असां वटि रुॻो हिन में न आहे। तव्हां ॾिसो रिप्रोडक्टिव हेल्थ खां वठी जेके बि असांजा अहिड़ा मसइला आहिनि हिकिड़े इंसान जी ज़िंदगीअ में जेके हुनजे किरदार में इख़लाक़ में हुनजी उमिरि में वॾा किरदार अदा कनि था, त पंहिंजी सिहत खां हुनखे शऊर हुजे, पंहिंजे हक़नि जी हुनखे ख़बर हुजे, पंहिंजे मुल्क जे कानूननि जी ख़बर हुजे जेके हुनखे हक़ ॾियण खे प्रोटेक्ट कनि था। इहे सभु शयूं तव्हां घरां सिखंदा आहियो। त तॾहिं असां चवंदा आहियूं त फैमिली जेकी आहे या जीअं अदी चयो त माउ जेकी आहे तव्हांजी पहिरीं दर्सगाह आहे। अगरि मां पाण अवेयर हूंदी ऐं माइट पाण अवेयर हूंदा हुआ पंहिंजे ॿारनि खे बि ॿुधाईंदा। ऐं इन में शर्माइण जी का बि ॻाल्हि कोन्हे, छो त ॾिसो इंसानु आहे उन में तजसुस रखियो वियो। तव्हां हुनखे हिकिड़ी सिधी सही शइ कोन ॿुधाईंदा, पंहिंजे तरीक़े सां हुनखे मालूम करण जी कोशिशि कंदो आहे या उहो पंहिंजे दोस्तनि जो पेयर ग्रुप ॾे वञण जी कोशिशि कंदो आहे। जीअं मोबाइल में इस्तेमालु आहे, इंटरनेट जो इस्तेमालु आहे, त पाण खे न आहे ख़बर त उहा कहिड़ी शइ हुनखे कहिड़े तरीक़े सां मिले थी। ऐं अगरि माइट ॿुधाईंदा त यकीननि हुनजी जेके बि साइड इफेक्ट्स आहिनि हुनजी सुठी ऐं चङी जीअं अदी ॿुधाए थी पंहिंजे माइटनि खे त कहिड़ी शइ ख़राबु आहे कहिड़ी शइ सुठी आहे, माइट वधीक सुठे तरीक़े सां ॿुधाए सघनि था। ऐं माइट यकीननि पंहिंजे ॿार खे सभिनी खां वधीक सुञाणनि था, हुनजी नफ़्सियात, हुनजी साइकोलॉजी उन्हनि खे ख़बर हर शइ अॼुकल्ह एॾी एक्सपोज थियल आहे जो तव्हां न बि चवंदव त औलाद ॿारनि खे त उहा शइ ख़बर पइजी थी वञे। ऐं तव्हांखे ख़बर आहे इहो असांजो मुल्क पाकिस्तान जे असां हिते बंदि कयो न घणो पाबंदी लाती आहे, त गूगल में हो जेको ग़लति क़िस्म जी वेबसाइट्स आहिनि उहे सभिनीनि खां वधीक असांजे मुल्क में सर्च कई, छो जो हिते पाबंदी आहे, सख़्ती आहे। असां पंहिंजी नियाणियुनि खे उन्हनि खे बाबा जेका शइ बुराई आहे ग़लति आहे उनखे खोले ॿुधाए उन्हनि खे, ताकी उन्हनि खे ख़बर पए त हे ग़लति आहे ऐं हे सही आहे। तव्हां दॿे 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 न न न न न ॿारनि खे धीउनि खे ईअं करो त उहो वरी तजसुस बिल्कुलु आज़ादी इंसान जी फितरत आहे त जंहिं शइ खे तव्हां रोकींदव उहो इंसानु अञा उन शइ में घिरंदो। सो इन करे कोशिशि इहा ई कजे, नियाणियूं आहिनि 7टें 8 क्लास में अचनि थियूं त माउ पीउ खे ख़ासि तौर ते माउ उनजे वेझो वञे, तब्दीली थी अचे नियाणीअ में, उनखे उन सां शेयर करिणो खपे। इहो न आहे त हुनखे दड़का ॾेई दाब ॾेई उनखे उन शइ मां कजे, पोइ त पोइ आज़ादी घणी ओती थी वञे, पोइ ॿाहिरि निकिरी ॿार न सिर्फ़ु छोकिरियुनि खे, छोकिरनि खे बिल्कुलु छोकिरनि खे बि असां वेही पंहिंजे घर में। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो असांखे। नाज़िन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्तु हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त, अल्लाह।